जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। जीअं त तव्हां सभिनि खे पतो आहे त कृष्ण कन्हैया जो महीनो अची चुको आहे, यानी कार्तिक मास अची चुको आहे। जीअं त तव्हां सभिनि खे पतो आहे त मांग जे महीने में सनान जो, वैसाख जे महीने में जलदान जो ऐं कार्तिक जे महीने में दीपदान जो ॾाढो वधीक महत्व आहे। दीपदान कीअं करबो आहे, यानी कि हिकु ॾीओ तुलसीअ ते जॻायो ऐं हिकिड़ो ॾीओ मंदिर में ऐं ॿियो ॾीओ घर जे अंदरि मंदिर जे अंदरि जॻाइबो आहे। हिन महीने में सवेल सुबुह उथी करे अमृत वेले में उथी करे तुलसीअ जे अॻियां दीपक दान कजे। उनखां पोइ कार्तिक मास जो पूजा पाठ कजे। शास्त्रनि में कतीअ जे महीने खे सभिनि खां वधीक मञियो वियो आहे। हिन महीने खे दामोदर महीनो बि चइबो आहे। हिन महीने खे वारनि सां भॻवानु कृष्ण जी कृपा प्राप्त थींदी आहे। जीअं भॻवानु कृष्ण द्रौपदी जी लाज रखी हुई, तीअं असां सभिनि नारी जाति जी लाज रखंदो आहे ऐं पंहिंजी कृपा दृष्टि सभिनि ते ठाहे रखंदो आहे। अॼु पाण भॻवानु कृष्ण जी लीलाउनि जो गुणगान कंदासीं ऐं पोइ मां तव्हां सां गॾु हिन जी कथाऊं बि शेयर कंदसि। कतीअ महीने जी शुरूआति थींदी आहे शरद पूर्णिमा। हिन ॾींहुं असांजे कृष्ण कन्हैया महाराज लीला कई हुई। हिन ॾींहुं भॻवानु कृष्ण राधा रानी ऐं गोपियुनि सां गॾु रास कयो हो। इन खां पोइ ईंदो आहे चौथ माता जो विर्त, यानी करवा चौथ। जंहिं ॾींहं ते स्त्रियूं, सुहागन स्त्रियूं पंहिंजे पतीअ जी लंबी आयु जी कामना लाइ विर्त कंदियूं आहिनि। पोइ ईंदी आहे कृष्ण जी बहुलाष्टमी। हिन ॾींहुं राधा कुंड यानी श्याम कुंड जो जेको आहे स्मरण उत्सव थियो हो। हिन ॾींहुं कृष्ण ऐं राधा रानी श्याम कुंड जो निर्माण कयो हो। पोइ ईंदी आहे कतीअ महीने जी ग्यारस यानी रमा एकादशी। रमा एकादशी जो ॾाढो वॾो फल हिन महीने में चवाराईंदो आहे। हिन ॾींहुं अगरि कंहिं ब्रह्म हत्या कई हुजे त सभु पाप नष्ट थी वेंदा आहिनि। हिन महीने में यानी कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष ॿई एकादशियूं हिकु जहिड़ो फल ॾियण वारियूं हूंदियूं आहिनि। जेको बि मनुष्य हिन विर्त खे रखंदो आहे उहो सभिनि पापनि खां मुक्त थी विष्णु लोक ॾे राही थींदो आहे। धनतेरस यानी धनवंतरी भॻवान जो ॾींहुं। धनवंतरी भॻवानु अमृत ऐं आयुर्वेद जी औषधियुनि सां गॾु हिन ॾींहं ते प्रकट थियो हो। पोइ ईंदी आहे नरका चतुर्दशी। हिन ॾींहुं भॻवानु कृष्ण नरकासुर जो वध कयो हो, यानी उन्हनि खे मारियो हो। हाणे अचो त ॼाणूं था पाण त हिन महीने जो नालो दामोदर कीअं पियो। हिन महीने में ॾियारीअ ॾींहुं माता यशोदा भॻवानु कृष्ण खे उखल सां ॿंधे छॾियो, जंहिं जे कारण उन्हनि जो नालो दामोदर पइजी वियो, यानी उन्हनि जो पेट जेको आहे दाम यानी रसीअ सां ॿंधिजी वियो। हिन कारण कतीअ जे महीने खे दामोदर जो महीनो बि चइबो आहे। ॾियारीअ जे ॾींहं जी महिमा ॿी बि आहे। हिन ॾींहुं भॻवानु राम जेको 14 वर्ष जो वनवास पूरो करे करे अयोध्या लौटिया हुआ ऐं अयोध्या वासियुनि ॾीया ॿारिया हुआ। हिन ॾींहं खे ॾियारीअ जे रूप में मल्हायो वियो हो। भॻवानु कृष्ण पंहिंजे खाॿे हथ जी कनिष्ठ उंगली ते गोवर्धन पहाड़ खे खणी छॾियो हो, त हिन ॾींहं जो नालो पइजी वियो गोवर्धन। हिन ॾींहुं भॻवान खे 56 भोग लॻंदा आहिनि, त ॾियारीअ खां पोइ गोवर्धन पूॼा करबी आहे। पोइ ईंदी आहे गोपाष्टमी। गोपाष्टमीअ ते विर्त करबो आहे, गांयुनि जी पूॼा करबी आहे। हिन ॾींहुं भॻवानु कृष्ण गांयुनि खे चराइणु शुरू कयो हो। उनखां पोइ ईंदी आहे उत्थान एकादशी यानी देव उठनी एकादशी। हिन ॾींहं ते 4 महीननि खां पोइ भॻवान उथंदा आहिनि, त इन कारण सां हिन एकादशी खे देव उठनी एकादशी चवंदा आहिनि। पोइ इन ॾींहं ते तुलसी विवाह बि थींदो आहे, यानी भॻवानु कृष्ण ऐं तुलसी महारानी जी हिन ॾींहं ते शादी थी हुई। ग्यारस खां वठी सत्यनारायण यानी पूनम ताईं 5 भीखम शुरू थींदा आहिनि। हिन 5 ॾींहंनि खे कृष्ण कन्हैया जा 5 भीखम चइबा आहिनि। जेको बि सॼे महीने खे न वारे सघे त ग्यारस खां वठी पूनम ताईं जेको बि 5 ॾींहं इहे वारींदो त तंहिंखे सॼे महीने जो फल मिलंदो आहे। सत्यनारायण ते कथा जो भोग पवंदो आहे। इन ॾींहं ते कथा समाप्त करबी आहे ऐं भोग लॻाइबो आहे। भोग जा भॼन ॻाइबा आहिनि। हिन महीने में सिर्फ़ु हिकिड़ो दीपक अर्पित करण सां भॻवानु कृष्ण राज़ी थींदा आहिनि। भॻवानु कृष्ण अहिड़े व्यक्ति जा बि गुणगान कनि था जेको कि दीपक ॿारे करे ॿियनि खे अर्पित थो करे, यानी ॿियनि खे जॻाइण लाइ थो चहे। त कृष्ण भॻवान जो कतीअ जो महीनो सभिनि खे कीअं वारणो खपिजे, उन जी अॼु मां तव्हांखे जानकारी, उन जो महत्व शेयर कयो आहे। तव्हां कमेंट बॉक्स में सिर्फ़ु जय श्री कृष्ण ज़रूरु लिखंदा ऐं तव्हांखे इहा जानकारी कीअं लॻी मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा।
चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल घंटी खे ज़रूर दॿाईंदा। वीडियो पसंदि आई हुजे त हिकु लाइक ज़रूर कंदा। लाइक बिल्कुलु फ्री हूंदो आहे। पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर बि कंदा। वरी मिलंदासीं त सभई प्रेम सां चओ कृष्ण कन्हैया लाल की जय।